दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं पंहिंजी जेका रोज़ाने जी कचहरी हूंदी आहे अॼु जूं अॼोकियूं अख़बारूं छा थियूं लिखनि हिन प्रोग्राम में मां हाज़िर आहियां। असां सां गॾु सीनियर सहाफ़ी समाज सुधारक ऐं सियासत ऐं समाज ते गहरी नज़र रखंदड़ सहाफ़ी क़ासिम इसराण मौजूदु आहे। क़ासिम इसराण तव्हां भले था चवंदा पंहिंजे प्रोग्राम में ऐं पाण प्रोग्राम शुरू कंदासीं ऐं हुन खां में तव्हांखे रिक्वेस्ट कंदा आहियूं त जेको साम्हूं तव्हांजो इश्तिहार अचे थो त उनखे ॾिसी हिकु लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो ऐं घंटी जेका आहे उन घंटीअ खे दॿाइण न विसारींदा। क़ासिम इसराण जो की जेका पंहिंजी अख़बार आहे खणूं था अॼु त उन में बॉक्स आहे लीड बॉक्स आहे ऐं ॾाढी अहम ऐं कराइण जी ख़बर पंहिंजे लॻे इलाज कीअं आहे पर हाणे पहिरीं पढ़ूं त पोइ तव्हांखे ॿुधायूं त छा करिणो आहे हिन ते अस्पताल ते। ऐं कमंद जो अघु 300 रुपया मणु खपे, शुगर मिल्स 15 अक्टूबर खां हलायो आबादगारनि जो चवणु आहे ऐं 225 खां 1 रुपयो मथे न ॾींदासीं। शुगर मिल्स 1 नवंबर खां हलंदियूं पासमा। सिंध जे शुगर मिल्स मालिकनि ऐं आबादगारनि में क्रेशिंग सीज़न 1 अक्टूबर शुरू करण ऐं कमंद जे अघ ते इतफ़ाक़ न थी सघियो। इजलास बिना नतीजे ख़तमु। पासमा जो जेको इजलास थियो आहे जंहिंमें आबादगारनि जा नुमाइंदा बि हूंदा आहिनि, शुगर मिल जा नुमाइंदा बि हूंदा आहिनि, केन कमिश्नर बि हूंदो आहे, उन ते इतफ़ाक़ न थी सघियो आहे। सदाईं तव्हांखे ख़बर आहे त हिननि शुगर इंडस्ट्री त परवान चढ़ंदी आहे पर जेको आबादगारनि खे जेको सप्लाई करे थो कमंद, शुगर इंडस्ट्री आहे कि कमंद ते न, पर उहो कमंद जो आबादगार सदाईं जे पास बयान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां कमंद जा आबादगार ऐं ज़ाती तौरु हिकिड़ो नंढो आबादगार आहे। गुज़िरियल 10 सालनि खां वधीक अर्सो गुज़रियो आहे त कमंद जा सही अघ न मिलण जे करे मुंहिंजो सिर्फ़ु 22 एकड़ कमंद हो पर असां उहो कमंद कढी छॾी सिर्फ़ु इन उसूल खां त कमंद जो जेको रेट आहे सो असांखे सही नथो मिले। हर साल कमंद जी सीज़न हिकिड़ो त पोखाई जी सीज़न ख़राबु थींदी वञे, असांजे कणिक जे फसल जे पोखजण ऐं ॿियनि फसलुनि खे पोखाई में धकु पियो लॻे। ॿियो त कमंद जो सही अघु नथो मिले। असांजे 12 महीननि जो पोरियो जेको असां लोड़े लोचे तयारु कयूं उहो ऐं टाइम ते मिलर्स जेके आहिनि से पंहिंजी मर्ज़ी जा अघु पंहिंजे मर्ज़ी जा कनि था, पंहिंजे मर्ज़ी जूं इंडेटूं ऐं तरीक़ा, जंहिंजे करे उहो असांजे कंहिं तरीक़े वारे जो न हो ऐं असां नंढनि आबादगारनि ख़ुशूसन कमंद जी जेका मुकमिल कटाई करे छॾी त बाबा न को हूंदो न परेशान, माना हिकु अघु बि न ॾियनि, पाणी बि न ॾियनि, जेॾां तेॾां वरी ॿियो वरी विच ते ब्रोकर उहे अघु खाए वञनि, विच ते शुगर मिलूं उहे माण्हुनि जा आबादगार जा पैसा खाए वञनि, उहे लोड़ींदा वठनि। ॿियो हिननि खे असां ॻाल्हि में थोरो वाधारो कयां। जेको प्रीमियम ॾींदा आहिनि प्रीमियम उहो खाए वञनि। ॿुधो त सही साईं, मसइलो हो त जेको विच वारो जंहिंखे ब्रोकर चवनि पिया उहे बेसिकली जेके ब्रोकर आहे मिलर्स जे पंहिंजे खाते जा वॾा जेके ऑफिसर्स हुआ या ऑफिशल्स हुआ, जेके मालदार हुआ, उन्हनि पंहिंजा पैदा कया हुआ जेके मिलर्स खां ऐं आबादगारनि खां विचूं कटौती करे पंहिंजो हिसो खणी पिया वञनि ऐं उहो हिसो जेको हो सो 33 खां 40% हू खणी पिया वञनि जेको न मिलर्स ॾे पियो अचे न आबादगारनि ॾे पियो अचे। उन खां सवाइ जॾहिं कमंद जी इहा पोइ मुदई जंहिं टाइम में कमंद जो पाणी बंदि करे ऐं कटाई कबी आहे उन टाइम ते सरकार पाणी मथे बंदि पई करे छॾे, कमंदनि खे पाणी न पियो अचे ऐं कमंद तक़रीबन 90% मिठो थी पियो वञे जंहिंजो रेशो तमामु घणो थी पियो वञे, पर उन मिठास जो ऐं उन जो असांखे को बि प्रीमियम न पियो ॾिनो वञे। सालनि खां असांजा फार्म खां मंडी ताईं जा रोड न जोड़िया विया, हर तरह सां आबादगार खे सतायो पियो वञे। अचो था रोज़ानी कावश तरफ़ त रोज़ानी कावश जी जेका लीड ख़बर आहे उहा इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं आज़म सवादीअ खां इल्ज़ाम जा सबूत घुरी वरिता, नोटिस ॾियण जो फ़ैसिलो। वरी ॿियो जेको मसइलो थियो त हिनखे इलेक्शन कमीशन ॿाहिरि ई साड़े छॾियो, मौजूदा हुकूमत ॾियो त होॾां चवंदा त इदारनि खे मज़बूत कयो, होॾां चवंदा ॿाहिरि ॾे साड़े छॾियो। उहो जेको असां सां आबादगारनि सां मसइलो आहे त हिकिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि, अमल जा हूंदा आहिनि। साॻे तरीक़े हिन मुल्क में सुप्रीम कोर्ट आला तरीन अदालती इदारो जेको आहे
उनजे हुकुमनि खे ईमान नथो ॾिनो वञे सही। त पोइ इलेक्शन कमीशन जेका आहे उनखे कीअं मान ॾींदा। उहा त माना ठीक आहे चयो तो। जॾहिं वज़ीरनि जी लोध में छुड़वागी हूंदी, जॾहिं हुकुमराननि में छुड़वागी हूंदी त इदारनि जो एतिराम न रहंदो, पोइ अहिड़ी ॿोली ॿुधणी पवंदी। अच्छा अचूं था रोज़ाना इबरत तरफ़, त इबरत जेका लीड ख़बर ईअं आहे त वफ़ाक़ी हुकूमत पारां ॿीहर महांगाई में वाध जो एतिराफ़, अटे खंड गिह ऐं दालनि ते कैश सब्सिडी ॾियण जो ऐलान। दालनि जो अघु मुल्की तारीख़ में 90 रुपया 1 पैसा 39 पैसनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। ॿाहिरियां कर्ज़ 39,900 अरब रुपयनि जा थी विया। अॼु जेका सूरत हाल अटे जी मां तव्हांखे ॿुधायां त अॼु हिकिड़े ॾींहं में अटो 5 रुपया किलो माण्हू, किले ते 5 रुपया। इहो किले ते 5 रुपया जेको अटो महांगो थियो आहे, इहो 10 खां 15% ताईं जो महांगा, छो जो अॻु में 50 खां 60 रुपया अटो हलियो पियो। जंहिं मुल्क में इहा ॻाल्हि कई वञे त जीअं ही मुल्क इस्लाम जे नाले ते ठहियो, तीअं असां आबादगार चऊं था त हीउ मुल्क हलाइनि ई आबादगार था। असांजी उपत ते हारी नारी जे पोहे जे बुनियाद ते हीउ मुल्क हले थो। न त मुल्क में चओ तरफ़ दाऊं आहिनि त हीअ बि शइ ॿुॾी वई, हीअ बि ॿुॾी वई, इंडस्ट्रीज़ ॿुॾी वई, स्ट्रक्चर ॿुॾी वियो, मुआशियत ॿुॾी वई। त उनखे हर 3 महीने आधाए फ़सुल सां ऐं हर 6 महीने मुदाए ते फ़सुल सां जेका शइ हथी ॾिए थी, बीहारे थी, सा ज़राइत आहे। पर हिन मुल्क में सभ खां वधीक ज़राइत सां लाॻापियल पोरियत खे, ज़रई पोरियत खे, ज़रई आबादगार खे ऐं ज़रई हारी मज़दूर खे लपाड़ियो ई थी भाटियो वञे पियो। उनजे करे ही ॿोॾ ईंदी आहे, जंहिंजो असुलु कारणु आहे असांजे मुल्क में मुआशी माहिर आहिनि कोन, मुआशी बनावट जंहिंसां मुआशत खे बीहारण जी पहिरीं हथ ई आहे मुल्क में अफ़रात ज़र न हुजे। पर हिते अफ़रात ज़र एतिरो आहे जो डबल खां मथां हो, त मुल्की मुआशत बीहणु मुमकिन ई कोन्हे को। अहिड़ी महांगाई जी ॿोॾ इहो हुक्मराननि जी नाअहली जो हिसो हुई। अच्छा मां रोज़ानी सोब तरफ़ जा जेके लीड ऐं सुपर लीड ख़बर आहे उन्हनि ते पाण बहस करे चुका आहियूं। पर जेकॾहिं हेठि ख़बर ॻोल्हियूं था त हिकिड़ी बॉक्स ख़बर 3 कालम ख़बर नज़र अचे थी, जेका आमतौरु असां बि हिते शयूं साम्हूं हूंदियूं आहिनि त एस्को जी लापरवाही, उन जे भरिसां बिजली जी किरियल तार उन 2 पोरियतनि जी हयात ते खसे वधी। इहे वाक़िया त आमतौरु असांजे साम्हूं थियनि था ऐं बहिराणियुनि में वञूं त उते थंभा न आहिनि ऐं 11,000 वोल्टेज ख़ुदि न तव्हांखे क्रॉस कराइनि था, थूणियूं हणी। मसइलो इहो आहे त ही त कुनरी जी ॻाल्हि आहे। हिते असांजे नौशारो डिवीज़न जे अंदरि दर्जन जायूं अहिड़ियूं आहिनि जिते महिलनि में ईअं थूणियुनि ते बिजली जूं तारूं विछायल आहिनि। मज़े जी ॻाल्हि उते आहे त उहे जेके तारूं थूणियुनि ते विछाए वियल आहिनि, उन्हनि जा जेके आबादगार आहिनि से असांजे हिते इलाइक़े जा बासर ऐं मालदार माण्हू ऐं ज़मीनुनि वारा आहिनि ऐं उन्हनि सां सिधी रीति ॾेती लेती इंजीनियर कंदा आहिनि। डिवीज़न जो इंजीनियर मसइलो इहो आहे त हिते मतिलबु बुरो लफ़्ज़ थो थिए त बेज़मीरी एतिरी वधी वियल आहे जो कंहिं बि माण्हू खे पंहिंजे ज़मीर जे सौदो कंदे शर्म ई नथो अचे त हू पंहिंजो ज़मीर पियो विकिणे, पंहिंजो ख़मीर पियो विकिणे। जंहिं खाते मां हुनजे बचनि जी पेट जी रोज़ी निकिरे थी, उन खाते खे खाट पियो हणे, चोरी पियो करे। हिते असां अंदाज़ो कयो त इंजीनियर एॾी कची महिलनि जी लाइन चोरी विछाए ॾिए ऐं उनखे कागज़ी वर्क में न आणे, एस ॾियो, मुख़्तलिफ़ मिलुनि जूं ऐं उन्हनि जूं रीडिंगूं पाण वञी रिवर्स करे, मीटर पोइते करे ऐं मंथलियूं वठे। असांजे शहर जे ॿाहिरां जी ॻाल्हि आहे त हिकु पोरियत जूं हिकिड़ो ई पुटु हो, उन 1 महीने ताईं 11,000 जूं तारूं किरी पियूं। उधाऊं करे करे दरख़्वास्तूं ॾेई थको, पर पोइ हुननि न खयूं, जंहिंजे करे छाट में हुनजे पुट जूं 2 ॿाहूं वढिजी वयूं। इंतिज़ामी न हली त अञा नंढी शइ आहे न,
इंतज़ामिया चोर हुजे त पोइ कंहिंखे तव्हां ॾींदो। महिरबानी कासिम सराना, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थींदो पियो वञे। पंहिंजो मुख़्तलिफ़ इशूज़ ते बहस कयो ऐं ख़ासि करे जेका असां अहम जेको इशू हुयो कमंद जो हुयो, छाकाणि त सिंध ऐं असांजो इलाइक़ो ज़रई इलाइक़ो आहे ऐं कमंद जी अहमियत पंहिंजे जॻह ते तमामु वॾी आहे, छाकाणि त कमंद पोइ वरी इंडस्ट्री जी सूरत इख़्तियार करे थो। ऐं सूरत हाली आहे त शुगर मिल इंतज़ामिया जी अहिड़ी आबादगार दुश्मनी सबबु हाणे जेका रिपोर्ट आई आहे त सिंध में नंढनि आबादगारनि कमंद पोखणु घटाए छॾियो आहे। 24,000 एकड़ ते घटि पोखी थी, माण्हू हाणे मजबूर थिया आहिनि त हाणे कमंद बि न पोखीनि, छाकाणि त हुननि खे पंहिंजो उजूरो नथो मिले। ज़ाहिर ॻाल्हि आहे 24 कलाक हारी ऐं आबादगार महिनतूं कनि था, पर हुननि खे उजूरो नथो ॾिनो वञे। सुभाणे ताईं कंहिं ॿियनि इशू सां गॾु फ़िलहालु ॾींदा पंहिंजो मेज़बान ज़ाहिर पर इजाज़त। अल्लाह भाई।